अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे तनवीर अब्बासी। अच्छा दोस्तों, डॉक्टर तनवीर अब्बासी जो असल नालो डॉक्टर तनवीर अब्बासी जेके पैदा थिया 1934 में पैदा थिया, 1999 में संदन इंतकाल थियो। जो असल नालो नूर नबी अब्बासी वल्द गुल हसन अब्बासी हो। संदन जन्म ज़िले खैरपुर जे तालुके सोबेदेरे में थियो। इंटर डीजे साइंस कॉलेज मां ऐं MBBS लियाकत मेडिकल कॉलेज ॼमचुरे मां कया। 1965 में संदन मुस्तकिल रिहाइश खैरपुर में रहियो, जिते क्लिनिक हलाईंदो हो। तनवीर अब्बासी संदसि सिंधी शाइरी जो हिकु वॾो नालो आहे। उन खां अलावा हू सिंधी अदब जो जदीद रिकॉर्ड पिणु आहे। संदसि कलाम में शेर, ही धरती, ॿाराणा ॿोल, तनवीर चए, साजन, सूं सरत शामिल आहिनि। तनवीर तॾहिं तॾहिं शेर तनवीर लिखबो आहे पाणे, जॾहिं घाव दिलि ते खाइबो आहे। तोड़े को बि सहारो न आहे, पोइ बि हर को जीअण थो चाहे। तनवीर फन ऐं शख़्सियत समेत सिंधी समाज में उत्साह पैदा कयो आहे। इब्न हयात पंवर संदसि मजमूए शेर ते तबसरो कंदे लिखियो आहे त इहो तनवीर पंहिंजे कलाम में पंहिंजे हक़नि हासिल करण लाइ ऐं आज़ादी जहिड़ी नेमत माणण लाइ जिदोजहद जो रस्तो ॾेखारियो आहे। दोस्तों, हिन सां गॾोगॾु हुन सिंध जे नौजवान खे चवे थो त जोत जलंदी रहे, लाट ॿरंदी रहे। जे नथा मच मचाए सघो दोस्तो, चिणंग चोले में पंहिंजी लिकाए हलो। रोशनी ज़िंदगी उहा उहा ज़िंदगी कंहिं अमानत जीअं दिलि सां लॻाए हलो। तंहिं नसल जा नौजवान जे अवां ॾांहुं ईंदा उमीदनि जा ॾींहं खणी, त सा लाट ईंदी किथां जंहिं मंझा हू ॾीआ ॿारे अखियुनि जा झंडा खणी। जे हू पुछंदा इहा रोशनी आहे अमानत, किथे आहे हू जा होशू असां लाइ छॾे। अवां सर झुकाए छॾींदो न, पर छा ज़बान सां सघंदा उते कुझु पुछी। ही अमानत उथो साह सां सांडिजो, ही अमानत उथो साह सां सांडिजो। तनवीर जी शाइरीअ में प्री प्यार सां ॻाल्हियूं पिणु आहिनि। तुंहिंजे वारनि ऐं कपिड़नि मां ख़ुशबू जो दरिया उथली पियो, तुंहिंजूं छातियूं आतियूं आतियूं सोढ़ो चोलो ॼाण त फाटो। त दोस्तों, इन हवाले सां तनवीर अब्बासी जी जेको आहे शाइरीअ में इहे असांखे पहलू नज़र अचनि था। उन खां अलावा तनवीर जेको आहे सच सां साथ निभाइण लाइ पहिरीं हिन धरती जा ऐं धरती वारनि जा दर्द महसूसु कया, ऐं पोइ उन्हनि खे केतिरनि ई बैतनि, गज़लनि ऐं वायुनि ऐं जो रूप ॾेई रिसालनि ऐं किताबनि जे ज़रिए असां ताईं पहुचाया। ऐं अहिड़े तरीक़े सां हुन कलम जे वसीले सां कूड़ जा कोट किराइण लाइ जिदोजहद कई। इल्मु आहे जे हेठि हिसायल दॿायल धितारियल धिकारियल अची नेठि मिणंदा, उन्हनि जी उमीदनि जा गुल नेठि त टिणंदा। तनवीर हालात जी परवाह बिल्कुलु नथो करे। हालतूं कहिड़ियूं बि हुजनि, तनवीर खे पंहिंजी मंज़िल ॾांहुं हलणो आहे। उञ खणी अॻिते हलबो, रुञ भली पई ॾेई हलबो, हलणो आहे हिकांदो, रिण में कहिड़ो मांझंदो। तनवीर उन्हनि मसइलनि जा हल बि ॿुधाए थो। जित घिणूं उत घेड़, जितां वञूं उतां आहे वाट, जिते ॿरूं उते आहे लाट। खैरपुर जी जेल में वेही लिखे थो, ऊंदा जी सकरात हुजे भल, तुंहिंजी वाई हूंदी वात, दिलि में हूंदो तुंहिंजो दर्द, तुंहिंजे दर्दनि जी सौगात। आयूं तो लाइ आता, धरती माता, पुख़्ता थी विया तोसां नाता। जेके बि आदर्शी शाइर हूंदा आहिनि, उहे कॾहिं बि पंहिंजे दौर जे तक़ाज़ाउनि खां मुंहुं न मोड़े सघंदा आहिनि। तनवीर चए थो, मां बि ज़माने जे दर्दनि खे दिलि तां हटाइणु चाहियां थो। ज़हर जे ज़ोर खे मारे ज़ोर घटाइणु चाहियां थो। प्यार सां हर कंहिं खे वस में आणणु चाहियां थो। जिन खां हयाती हांव थी हारे, तन खे मञाइणु चाहियां थो। वक़्त जी वह में मोहबत जो मिठाज मिलाइणु चाहियां थो। तो जां मां उजागे मुरली वॼाइणु चाहियां थो। तुंहिंजो मन बि रोगी, मुंहिंजो मन बि रोगी, ओ मुरली वारा जोगी। तॾहिं त शेर तनवीर लिखबो आहे पाणे, जॾहिं घाव दिलि ते खाइबो आहे। न की बैत मूं वटि, न की आयतूं, रुगो प्यार ऐं प्यार जूं साहतूं। सॼी उमिरि पढ़बो पियो आहे सबक़ु हिकिड़ो, पनो इश्क जो कीअं उथलाइबो आहे।
त दोस्तो ही हुयो हिकिड़ो जेको आहे डॉक्टर तनवीर अब्बासी जे हवाले सां उनजो अदबी ख़िदमतूं। इहो शेर व शाइरी जे हिसाब सां लिखियो आहे। उन खां अलावा डॉक्टर तनवीर अब्बासी कुझु सफ़रनामा पिणु लिखिया, जंहिंमें हिकु यूरोप जो जेको सफ़रनामो अथसि उहो अची बि चुको आहे। ऐं सो उहो बि तव्हां अगरि पढ़ी सघंदव, पढ़ी छॾींदव त उहो माना अची चुको आहे। सो शाइरी बि कई अथनि, नसर नवीस पिणु हुआ। उनखां अलावा अगरि तव्हांखे डॉक्टर तनवीर अब्बासी जे बारे में वधीक ॼाणणो आहे त डॉक्टर तनवीर अब्बासी जो जेको आहे हिकिड़ो इंटरव्यू आहे मोहन कासिम माका सां गॾु, उहो बि यूट्यूब ते अवेलेबल आहे। उहो बि तव्हां ॿुधी सघो था ऐं उन मां बि तव्हांखे बेहद जेका इंफॉर्मेशन मिलंदी डॉक्टर तनवीर अब्बासी जे वातां ऐं उनजी घरवारी जे वातां जेका उनजी ज़िंदगी हुई ऐं उन्हनि जो जेको कमु आहे सो हुन हवाले सां। सो होपफुली इहा शइ तव्हांखे सम्झ आई हूंदी। इनशाला वरी मिलंदासीं ॿिए टॉपिक सां गॾु ऐं वरी मिलंदासीं ॿिए लेक्चर में। थैंक यू।